अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। तहरीक इंसाफ के अगवान शहबाज गिल के इस्लामाबाद में गिरफ्तार किया वियो। मथस बग़ावत जो केस दाखिल। इस्लामाबाद पुलिस जो चवण है त इदारन खिलाफ बयानबाज़ी और आवाम के इदारन खिलाफ भड़काइण ते शहबाज गिल मथा बग़ावत जो केस दाखिल किया वियो है। PTI अगवान मुराद सईद शहबाज गिल की गिरफ्तारी की तस्दीक कंदे चयो आहे त शहबाज गिल की गाड़ी जा शीशा भी तोड़िया विया और ड्राइवर ते तशद्दुद पिण कियो वियो। इम्पोर्टेड हुकूमत वड़ाइप जो शिकार थी वई आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं संदसि जानिसार साथियन जी अज़ीम कुर्बानी जी याद में सिंध समेत सॼी दुनिया में आशूरा जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। सिंध समेत मुल्क जे कुंड कुर्च में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। अज़ादारी करे करबला जे शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम। मुल्क के 70 ज़िलन में मोबाइल फोन सर्विस जुज़वी तौर बंद। सिंध में मोटरसाइकिल की बेल सवारी ते पाबंदी। कराची में 10 मुहर्रमुल हराम जो निश्तर पार्क खां निकतल मरकजी मातमी जुलूस मंजिल ॾांहुं रवां दवा। मातमी जुलूस रिवायती रस्तन सदर जी एम्प्रेस मार्केट और तिब्बत सेंटर खां थींदो इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खारा दर तरफ रवां दवा। MA जिना रोड ते मातमी जुलूस जी रिवायती रस्तन के कंटेनर लगाए सील कियो वियो। जुलूस वारनि इलाइक़नि में मोबाइल फोन सर्विस जुज़वी तौर मुअत्तल। 10 मुहर्रमुल हराम के सिलसिले में हैदराबाद जामशोरो शहीद बेनज़ीराबाद मीरपुर खास ठट्टे बदीन दादू घोटकी जैकबाबाद कश्मोर कंदकोट कंबर शहदाद कोट सखर खैरपुर लाड़काने मटियारी नौशेरो फिरोज सांगड़ शिकारपुर टडो अलायाट टंडो मोहम्मद खान थरपारकर उमरकोट सिजावल जिलन के नंढन वडन शहरन में भी मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढ़ण जो सिलसिलो जारी। अजादार जंजीर जनी ऐं सीना जनी करे विया आहिनि। सबीरन ऐं रोहड़ी में 10 मुहर्रमुल हराम जो करबला मौला जो ताज़ियो सैयद हैदर शाह हक्कानी जे पिणता बरामद। मातमी जुलूस रिवायती रस्तन खां थींदो करबला जेटी रोड स्टेशन खां थींदो स्टेशन भरसा नहर थींदो। करबला मौला जे ताज़िए के कुल्लो ॾियण ऐं ज़ियारत करण लाइ मुल्क जे कुंड कुर्च खां हज़ारनि जी तादाद में अज़ादार पहुतल। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया। पाक फौज जे 3 कंपनियन के हराम के सिलसिले में इस्लामाबाद लाहौर पेशावर कोयटा में भी मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद किया विया। हर पासे या हुसैन जूं सदाऊं। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम किया विया। अहले बैत जी अजीम कुर्बानी में पैगाम आहे त ज़ुल्म ऐं ॾाढ ते ॿधल बातिल निज़ाम खिलाफ हक़ ऐं सच्चाई जो अलम बुलंद करण घुर्जे। मुस्लिम उम्मत के हक़ ऐं सदाकत दीन जी बका ख़ातिर ॼमी मुक़ाबलो करण घुर्जे। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण है त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे करबला जे तपियल मैदान में हक़ जे लाइ कुर्बानी तॾिनी पर बातिल कुवतन अॻियां सर न झुकायो। इमाम हुसैन जी शहादत असांजे लाइ मशलेरा ऐं अज़ीम दर्स आहे। हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी कुर्बानी क़यामत ताईं इंसानियत लाइ रोशनी जो रस्तो आहे। करबला वारनि ॿुधायो त सच जे लाइ विढ़ंदड़ पंहिंजा सिर त कटाए सघनि था पर झुकाए नथा सघनि। अॼु मुल्क में हक़ ऐं बातिल जे विच में छिकताण फ़ैसलाइती मरहले में दाख़िल थी चुकी आहे। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो आशूरा जे ॾिहाड़े उत्तर वज़ीरिस्तान के इलाइक़े मीर अली में पाक फौज के काफ़िले ते आपघाती हमलो 4 जवान शहीद। ISPR मौजिब शहीदन में लाइंस नाइक शाहजेब लाइंस नाइक सज्जाद सिपाही उमैर और सिपाही खुर्रम शामिल। ISPR के बयान में चयो वियो आहे त पाक फौज दहशतगर्दी के नासूर के खत्म करण लाइ पुरज़म आहे। बहादुर जवानन जूं कुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। सदर डॉक्टर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सना
आउला वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां बम हमले जी मज़म्मत। मुल्क में गुज़रियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जी शरह 2.53 सैकड़ो रिकॉर्ड कई वई। का बि फौतगी रिकॉर्ड न थी। सेहत बाबति क़ौमी इदारे मूजिब गुज़रियल 24 कलाकनि दौरान कोरोना जी तशख़ीस लाइ 16,648 टेस्टूं कई वयूं, जिन मां 421 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी। वबा में मुब्तला 159 माण्हुनि जी हालत ॻणती जोगी आहे। मीरपुर माथिले जी लेबर कॉलोनी में बिटो क़तुल जवाबदार हनीफ माछी पंहिंजी भाॼाई यास्मीन ऐं मीर मोहम्मद गडाणी खे कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार फरार। कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में पुरस्रार नमूने गोली लॻण सबबि खान वाहण वासी नौजवान फौत थी वियो। निजी सिक्योरिटी कंपनी जे गार्ड साजिद अली शेख जो मड़ खान वाहण आंदो पियो वञे। संदसि घर में कोहराम मची वियो। सखर जे इलाइक़े संगरार मां 1 साल अॻु अगवा थी वियल नींगरी प्रिया कुमारीअ खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे नोटिस बावजूद नींगरी खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारिस परेशान। ऐं चंबड़ भरसा ॻोठ बुलेदो बागड़ी में मासूम बारड़ो फरमान सोलंगी वाटर कोरस में बुॾी फौत थी वियो। मुरीद शाख वेझो ॻोठ अब्दुल हकीम मज़ारी में नींगरी रेणी कैनाल में बुॾी फौत थी वई। नींगरी जो लाश घर पहुचण ते रोॼ राड़ो मची वियो।